अॻिते वधंदे आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं मुबारकपुर मां, जिथे ॻोठ आरिफ़ाबाद खोसो जो रहवासी नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो आहे। मगवी मोहम्मद नवाज़ उर्फ़ मुनू मस्तोई जा वारस सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त मगवी नौजवान जे वारसनि पुलिस खे अहिड़ो इतलाह पिणु ॾिनो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मुबारकपुर जे ॻोठ आरिफ़ाबाद खोसो जो रहवासी नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं मुबारकपुर मां। मुबारकपुर लग ॻोठ आरिफ़ाबाद खोसो जो रहवासी नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो आहे। मुगवी मोहम्मद नवाज़ उर्फ़ मुनो मस्तोई जा वारिस परेशान आहिनि। मुगवी नौजवान जे वारसनि पारां पुलिस खे इतलाह ॾिनो वियो आहे। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त मुबारकपुर लग ॻोठ आरिफ़ाबाद खोसो जो रहवासी नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सागर महर खां। जी सागर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मुबारकपुर भरिसां ॻोठ आरिफ़ाबाद खोसो में राति देर सां मुबैना तौर मोहम्मद नवाज़ उर्फ़ मुनू मस्तोई घर खां जेको आहे त गुम आहे। उन्हनि जो वारसनि जो चवणु आहे त असांजो ई जेको नौजवान आहे त अगवा कयो वियो आहे। अहिड़ो इतलाह मुबारकपुर थाणे ते ॾिनो वियो, जिते पुलिस मुबारकपुर जाइ वारदात ते पहुची ॻोठाणनि ऐं पंहिंजो घर इलाइक़े वासियुनि सां गॾु पहिरियों खणी करे हमराह जी ॻोल्हा जारी आहे। ऐं आख़िरी इतलाह ताईं हिन वाक़े जी तफ़सील सही नमूने ख़बर अञा ताईं न आहे पइजी सघी। ऐं जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।